असां कामरेड आई जीएम साहब की अगवानी में कामरेड वडेरन ईरन सरदारन ऐं कबाली जागीरदार जेके हुआ सिंध में जेके वॾियूं अजगर बलाऊं आहिनि अॼु जे सिंध जा नासूर जेके आहिनि जंगल वडेरा बिस्मिल्ला पीर गादी नशीन सजादा नशीन वॾियल गादियुनि वारा जागीरदार कबायली सरदार लांग पई लॻे कामरेडनि 1969 में जीअं सिंध मुहाज़ जो बुनियाद थियो सॉरी 1969 में साईं जीएम साहब पाकिस्तान की मरकज़ी जेका सियासत हुई उन तां दस्तबरदार थी सिर्फ ऐं सिर्फ सिंध जी आज़ादी वारे रूप ते जिदोजहद शुरू कई 1969 खां वठी 1995 1995 अल्लाह आला इलीन में हजरत साईं जीएम साहब के अंबियान ऐं शहीदनि सां जन्नतुल फिरदौस में अल्लाह जायूं दे ओ साईं जीएम साहब 1995 ईस्वी में वफ़ात कई दुनिया जा इनकलाबी अॻवान जेके सभु ठीकु आहे असीं मञूं था भला भली जो छे कोन सब के कुर्बानियों दिन्यूं आहिनि नेल्सन मंडेला जो किताब जेको ए लॉन्ग वॉक टू फ्रीडम आज़ादी जो डिघो रस्तो वो मिस्टर नेल्सन मंडेला consumed his 18 years in the freedom fighting movement. 18 साल नेल्सन मंडेला कौमी तहरीक में कम कंदो रहियो जीएम साहब जिंदगी भर जे जुल्म जी हद ॾिसो दौर कहिड़ो बि मार्शल लॉ हुजे जमहूरियत हुजे सरकारी महिमान जेकॾहिं ॻणिया वञनि त सदाई जीएसएम जा ई कामरेड जेके आहिनि उहे ई वीचारा सदाई जेलुनि में पीपल्स पार्टी सुभाणे अल्लाह अचे नाला हणंदी अचे दादा बाबा वॾा जियाला असां कुर्बानियूं ॾिनियूं असां कोड़ा खाधा कोड़ मीरपुर घाट जो मिसाल ॿुधायां त जो डॉक्टर साहब केड़ो ब्यूरो ठयो जे आफ्टर एमआरडी मूवमेंट नो सर्विस ब्यूरो हु प्लेसमेंट ब्यूरो तो प्लेसमेंट ब्यूरो में मीरपुर घाट में सब का पहिरीं नौकरियों विरायूं जियालन नौकरियों विरायूं त बाबा अचो नौकरी असीं उन्हनि खे ॾींदासीं जे फटका गागा हूंदा फटका साईं मज़े जी ॻाल्हि असांखे मन अजब लॻंदो त मीरपुर ख़ास डिवीजन में सो कॉल्ड जियालास have no example for that sacrifice. एडी कुर्बानी जो मिसाल पीपल पार्टी नसीब में आए ही कोन माना आफ्टर मूवमेंट ऑफ एमआरडी पीपल पार्टी जे नसीब में या हिफाज़त कोन असल माना एमआरडी तहरीक जो ए न्यू फटकन
खाईंदड़ असांजो कामरेड जीएस जो कामरेड अली हसन चांडो, he belongs to Nabisa Road, which is nearest city to Rumarko. तो अली हसन चांडो जेको उन्हें बेचारे अड़ा कोरा हिसाब कांदा डॉक्टर 200 महीने मतलब केतरा गणी केतरा गणा त मीरपुर का जॾहिं LSE में प्यूरो नौकरियूं विरायूं तेती महिल पीपल्स पार्टी जे सिफ़ुनि में हिकिड़ो माण्हू कोन हो जे फटका खाधा हुआ ऐं जीअं सिंध माशाअल्लाह कतारूं जेलुनि में त जेके विया उन्हनि जो शुमार कोन्हे असां पोइ बि पीपल्स पार्टी रोक करे कुटी सिंध जी सची तारीख़ जो कहिड़ो बोर्ड साईं GM साहिब मरहूम चवंदो त जेसिताईं पीपल्स पार्टी हूंदी तेसिताईं सिंध जी क़िस्मत तब्दील कोन थींदी बहरहाल दूर वञी पाए पीपल्स पार्टी हक सच पिपला हो जने पिपला अंदर केदा ही हो जाए बटेरन जेम घर में लांगा ऐं फाका रहन था वॾा घर जा भाती न अक्सर पुछन था जेम घर में छात्रवती बिटाई के अब्दुल हलीम भागी है एकड़ो शिकायत कई है सिंध जे हालतुनि के ॾिसी करे बिटाई सां मुखातिब थियो है उहा शेर जेम घर में लांगा ऐं फाका रहन था वॾा घर जा भाती न अक्सर पुछन था नथा ॿार नंढड़ा सुणाइण सां सम्झन न कोई परियनि जे कहाणियुनि ते परचन सॼी राति तारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए अला केसि ताईं को बुख खे भॼाए बच्चा मानी मानी पुकारे मरी विया मानीअ जे उटके में वेला टरी विया वॾा साम्राजी वॾे पेट वारा वॾा साम्राजी वॾे पेट वारा कढ़ायनि फिरायनि ते जिंजा गुज़ारा घारे जा कुत्ता वो खाज खाइनि वॾा साम्राजी वॾे पेट वारा कढ़ायनि फिरायनि ते जिंजा गुज़ारा घारे जा